नंढो ॼाम मां इरफान अली खुश्क जी रिपोर्ट मुताबिक़ मंशियात जी रोकथाम ऐं नुक़सान बाबति ऑल प्राइवेट इंस्टीट्यूशन ऑर्गेनाइज़ेशन हैदराबाद रीजन तरफ़ां सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि, उस्तादनि, सहाफ़ियुनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। उन्हीअ मौक़े ते प्रोफेसर मोहम्मद अनवर कुरैशी, एहसन हमीद, क़ाइम खानी, इमरान खान सहरवर्दी, साजिद आराई, मंसूर मेमुण ऐं ॿियनि सेमिनार में ॻाल्हाईंदे चयो त मंशियात हिकु लानत ऐं नासूर आहे, जंहिंखे समाज मां पाड़ो पटे ख़तमु करणो पवंदो। मंशियात ईंदड़ नसुलनि जो नुक़सानकार ऐं उन्हनि जे मुस्तक़बिल जी तबाही जो सबबु आहे, जंहिंखे ख़तमु करण लाइ सरकारी फोर्सिस सां गॾु आम अवाम खे पिणु पंहिंजे हिसे जो किरदारु अदा करणो पवंदो। शर्जील इनाम मेमुण जो मंशियात जे ख़ात्मे वारो ऐलान तमामु साराह जोॻो आहे, छाकाणि त मंशियात हाणे तालीमी इदारनि में पिणु पहुची चुकी आहे।